नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिही नबील करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि वफ़ज़लन कबीरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फज़ले रब्बुल उला और क्या चाहिए, मिल गए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह और क्या चाहिए, सुभान अल्लाह दामने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह जिनके है हाथों में, सुभान अल्लाह उनको रोज़े जज़ा और क्या चाहिए। सुभान अल्लाह वॾी बि ज़ाहिरी ऐं बातिनी नेमत जेकर आहे मोमिन लाइ क़ुरान शरीफ़ छा फरमायो, वबश्शिरिल मुमिनीन, ख़ुशख़बरी आहे मोमिन लाइ। सुभान अल्लाह यानी बेईमान खे तूतड़ करे रब करीम उॾारे छॾियो, सुभान अल्लाह कढी छॾी। बशिर ख़ुशख़बरी आहे मुमिनीन ईमान वारे। सुभान अल्लाह छाजी ख़ुशख़बरी आहे, कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ईमान वारे लाइ। अल्लाह से तरफ बि अन्न लहुम मिनल्लाह, मां अल्लाह जी तरफ। सुभान अल्लाह हिकिड़ी तव्हां हिक ॿिए खे ख़ुशख़बरी ॾींदा हूंदा, हेॾे जल्दी कर ख़ुशख़बरी ॾे नौकिरी जी, हेॾे तोखे ख़ुशख़बरी ॾियां बदली थी वई, पंहिंजे ॻोठ हलियो वई। अच त तोखे ख़ुशख़बरी ॾियां तुंहिंजी लॉटरी निकिती आहे। अच त तोखे ख़ुशख़बरी ॾियां फिलहाल तुंहिंजो पाड़े वारो प्लाट खपई थो वठी त वठ। इहे हूंदियूं न ख़ुशख़बरियूं। अबा तुंहिंजो रेल जो स्टाफ बहाल थी वियो, वॾी नेमत थी वई। ये ख़ुशख़बरियूं सनियूं सनियूं हल्कियूं हल्कियूं हिन दुनियावी 60 साल जी 70 साल जी बेबका ज़िंदगी में मिलंदियूं वञूं, पर निंड सुठी था कयूं त बि चवंदा आहियूं अलाह जी नेमत थी वई, ॾाढी निंड सुठी आई। त इन्हनि सभिनि खां नेमतुनि खां अज़ीम नेमत मदीने जो साईं। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं कलमो बि पढ़ी मोहब्बत जी दावा बि करे थो। मां हुजां या केर बि मुस्लमान हुजे, पर हज करे थो, ज़कातूं ॾिए थो, निमाज़ूं पढ़े थो, सुन्नत ते अमल करे थो, अल्लाह सां मोहब्बत जी दावा करे थो। ये सब दावा सुभान अल्लाह तेस ताईं कारगर ऐं क़बूल न थस जेस ताईं मदीने वारे साईं जी मोहब्बत न थस। सुभान अल्लाह भली हज करे, ज़कातूं ॾिए, ख़ैरातूं ॾिए, अल्लाह लिबास ॾेखारे घुमे मोमिन वारो, पर हिन कल्ब में मोहब्बत रब जी दाखिल कोन थींदसि जॾहिं मदीने जे साईं जी मोहब्बत पैदा थिए। यहूद नसारो वो अल्लाह सां नाराज़ न आहे, अल्लाह खे वो बीठा आहिनि धीअ कोन मज़बूत आहे त अल्लाह असांजो तूं आहे, पर असां मदीने वारे साईं खे नथा मञूं। असां ईसा, असां हज़रत मूसा, पोइ रब तूं, बस विचों मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न इहो न, अल्लाह से इहो न
तो उलाई को हम काफिर तो पुत्ता ये ही आए वो काफिर न कबो वो ये काफिर वो अल्लाह से फरमाया इन्नल्लाह ला युहिब्बुल काफिरीन इनन सब की मोहब्बत जेके लिखा अल्लाह हबीब तो सब मोहब्बत न था सुभान अल्लाह पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही पान फरमायो त तेस ताईं सभिनि खां वधीक तूं अल्लाह सां मोहब्बत कर उनको को मुझसे मोहब्बत कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बच्चा को दुनिया को माल को नौकरियों को पंजो सा इन मोहब्बत सभी को पोकर पहले मुझसे कर को तू मोमिन है तेरे मोमिन तू थी न तो समझ मां तो के खुदा जी ज़ात जो कसम खई खुदाया ही तुझे वेहण मिलाद शरीफ की महफिल में ये तुझी अल्लाह सां जे रसूल से मोहब्बत जो दलील ही तुझी मोहब्बत ए रात जो कोठन में निकली आयो बच्चन के उते छड़ी आयो नीय जो थकला सुबाने की करती मल्ले के सफर प्याती पर सब इंतजार उजागा इन्हनि जे लत हणी परे करे मस्जिद शरीफ में गोदा बनी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद तो शिरकत कया तू यो ऐलान किया तू यो इज़हार किया त मुझे अल्लाह से हबीब से मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मिल गए मुस्तफा और क्या चाहिए सुभान अल्लाह पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो दफो मदीने शरीफ में पंहिंजी हवेली मुबारक में सुभान अल्लाह अचानक बाहर अचबो जो आया तो कुछ साहबा तमाम रिश्ते मोहब्बत में बैठा सुभान अल्लाह पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी या रिवायत हजरत अमीर मुआविया या साहबी भाई और हजरत मुआविया रज़ियल्लाहु ताला उन्होंने आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछो ही जलसो छा जो आ ये तो ना शहर विदा कुछ लोग ये रैली था जी अदा मिलाद जी अदा आज तो रोड बंदो आशिक लिखता साला झंडा ने छा जी अदा ये मिलाद वाला ये झंडा ट्रे बुधाई तमाम ना बुधायो मशरिक मगरिब ए काबे जे मथा मां तो चवा तो खुदा जो कसम आ ये तुंजा जेके झंडा लगल है न सुभान अल्लाह ये अपना मलाइकन जी जिब्रील जी सुन्नत सुभान अल्लाह ओ साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछो त इच्छा जो जलसो ये असो जे हरम शरीफ में ये टोलो कहीं कहीं पर दियो हज़रत अमीर मुआविया जो त जलसना नज़रुल्लाह व रहमतुहु अला मा हदाना लिल इस्लाम व मन अलैना अर्ज़ कई या रसूल अल्लाह ही जो जलसो ही अल्लाह जी एक दफे हम उनका पो अल्लाह जो वो ऐसा नहीं असीम जो ताके मोकले भी नहीं सुभान अल्लाह तो कुरान शरीफ आयत वबशरिल मुमिनीन बिअन्न मिन अल्लाह
व फदलन कबीरा तवक्ते में वतो कबीरा फज़ल इहो आहे जो साईं तूं असांखे मिली साईं करीब आया तहे मुल्कन में रोशन साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त न्याणी जेके जेरियूं अरब खूह में उछलींदा मारे उहे बची साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया तो रब जो घर जिनमें उगानियूं रनूं तवाफ कंदियूं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाक थे अम्मा सां भेण सां शादी थी अस्तगफिरुल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान आयो उन शे के हराम फरमाया विरासत में न्याणियुनि खे हिस्सा न हूंदा मारे छॾींदा ॿुधायो ख़बर थी तो उन्हनि खे हिस्सा मिलण शुरू थियो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त हयाती में असांखे दुआऊं ऐं असांजे अंदरि नबियुनि जा अगरि पर्दो फरमाए हयातुन नबी हयात पर फरमाऊं त असांखे रोज़े अतर में तूं जेको रोज़ कमु कंदो आहे असांखे पेश कया वेंदा हे तुंहिंजी उम्मती कयो पेश कंहिंखे कयो वञिबो आहे हयात खे या ममात खे सभु अमल साईं जन रोज़ पेश थींदा आहिनि कुल दफ़्तर हर उम्मती जा साईं तारी कलमे पढ़ा रही क्यों पाण करीम असांखे वॾो शायद करे क़यामत के दिन साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उम्मती जे मथो हथ हूंदो शायद केर थींदो आहे गायब या हाज़ुर थींदो आहे शायद अख ॾिठी सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चइसि तव्हां असांजे लाइ नेमत आहियो तव्हांजी खुदा जो कसम आहे वो हाज़ुर नाज़ुर नबी है मिलाद में ॾिसी रहे हैं जेको भी मिलाद कंदो या वींदो साईं मदीने शरीफ में ॾिसी रहे हैं जैसे इहो इन लाइ आहे त हिकु अल्लाह जी हमदा ॿियो सुणा तव्हां जो महिरबानी असांखे मिलियो ऐं उन जो जलसो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साहबियो सुभान अल्लाह कसम खो त तव्हां इन ॻाल्हि ते वेठा हुननि चयो त वल्लाह मा अजलसना इल्ला ज़ात या रसूल अल्लाह असांखे रब करीम जो कसम आहे असां जो इहो ई ऐलान आहे असां अल्लाह जी सदा ऐं तो सुणो जेको फज़ल रब जो थियो आहे इन्ही ॻाल्हि जे लाइ वेठा सुभान अल्लाह इहो एहसान अज़ीम थियो आहे पाण करीम फरमायो जेको मां तव्हांखे कसम खणायो आहे मूंखे शक न आहे त तव्हां इन्ही ॻाल्हि न वेठा तव्हां इन्ही ॻाल्हि ई वेठा पर जेको कसम मां तव्हांखे खणायो आहे उहो इन लाइ खणायो आहे अतानी जिब्रील फअखबरनी इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल युवाही बिकुमुल मलाइका सुभान फरमायो तमाम गुलामन की रब करीम की सना करण ऐं मां जेको जो महबूब रब जो आया आहियां उनके फज़ले अजीम एहसान अजीम समझण वाली इन्ही कचहरी ते अल्लाह साईं फरिश्तन के ॾिसी फ़ख्र फरमायो त हे मुंहिंजा बंदड़ा ही मुंहिंजा बांगड़ा सचड़ा मां अल्लाह जो ज़िक्र मुंहिंजे महबूब जेको ॾिनो तव्हां लक़द मन अल्लाह अलल मुमिन इज़ बअस फीहिम रसूला वो ऐसा मनी रहा है इन्हीं दे सुना साहबियो अल्लाह सही फरिश्तन जे मथा फ़ख्र फरमाए सुभान अल्लाह अदा खुदा जो कसम थी ही जेको जलसो आहे न इहो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो सुभान अल्लाह मुंहिंजो ईमान आहे त अल्लाह साईं मलाइकनि खे ॾिसी अॼु बि
वो फखर मुबारक फरमाए रहे हे वो महबूबा जेको मिंबर ते चढ़ी सुभाणे छा थींदो साल खां पोइ छा थींदो 1400 साल बाद थींदो क़यामत ते छा थींदो क़यामत खां पोइ छा थींदो मिंबर ते चढ़ी ॿुधाए छॾींदा हे ला मकान जूं लाहूत जूं ख़बरूं पाण ॾींदा मदीने जे साईं त मदीने जो साईं आ पर मां तोखे मशहूर शरीफ जो साईं ॿुधाया उन्हनि जूं ख़बरूं साईं जी हिकिड़ी ॿ तव्हांखे ख़बर ज़रूर ॾिनी छो जो तव्हांजा अकाबरीन असांजा मुर्शिद करीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करण सां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे ऐं औलिया अल्लाह नेकनि जो ज़िक्र करण सां अमलनि में बि इज़ाफ़ो ऐं गुनाह जो कुफर हज़रत साईं मशहूर शरीफ जा साईं त गैबदान नबीन अज़ीम एहसान अज़ीम उम्मत पंहिंजी लाइ जिन लाइ बशर लाइ भाग वारनि लाइ विभागनि लाइ साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये छपर छाम पर मशहूर शरीफ जा साईं तोखे ॿुधाया थो त मोमिननि जे लाइ कहिड़ो तोहफ़ो आहे ऐं ला मकान जूं ख़बरूं मदीने जा साईं ॾियनि था उनजे ग़ुलामनि जा ग़ुलाम कहिड़ियूं ख़बरूं था ॾियनि तूं उहे ॿुध असांजे पासे साईं खान बहादुर अयूब खोड़ो साहब हूंदो वज़ीर आज़म उनजी साईं भुट्टे साहब जे अॻियां इलेक्शन ई लाड़काणे जो शहर त इलेक्शन में भाउ माइट दोस्त निकिरी पवंदा आहिनि त अयूब साहब जे बिरादर नंढे अली गोर खान खोड़ो वो हज़रत किबला साईं मशहूर शरीफ बादशाह वॾनि सां अक़ीदत रखंदो इलेक्शन में भॼ गाॾी हले पई जीप हले पई वर्क हले पई वर्क भाउ जो करे भाउ वर्क कंदे कंदे हिकिड़े ॻोठ मां जीप गुज़ारी त आटो ड्राइवर ड्राइवर ऐं साहब पाण अली कोन खां कोड़ो पोयो वेठो हिकु हाज़िर नौकर ओ दीन मोहम्मद नालो ॿिए जो अली मोहम्मद ड्राइवर के अली कोन खान खोड़े चयो गाॾी हलंदे चए हिकिड़े ॻोठ मां गुज़रियासीं उनजो जेको दीन मोहम्मद नौकर ज़िंदा वॾी उमिरि में उन्ही मूंखे ॿुधायो लाड़काणे जे शहर में ज़िंदा हलो त तव्हांखे मां ॿुधायां दीन मोहम्मद खोड़े चयो साईं असांजे भोपाल जो मां हाज़िर नौकर नंढो बाबा मूंखे नौकर करे रखी आयो चए अली गोर खान खोड़े आॾो जो वेठो हिकिड़े ॻोठ मां जीप गुज़री त ईअं वॾी रड़की चए तव्हांजी भत जी ख़ुशबू आहे अरे ड्राइवर अली मोहम्मद तोखे ख़ुशबू आई चए साईं मूंखे न आई मता तोयो दीन मोहम्मद के आई हुजे दीन मोहम्मद तोखे ख़ुशबू आई छोकरा नंढा साईं मूंखे ख़ुशबू आई सुभान अल्लाह हाणे इहा ॻाल्हि हिते कई थे बंद जीप फिरंदी वर्क कंदी लाड़काणे शहर खां दरगाह शरीफ़ 11 किलोमीटर आहे दरगाह शरीफ़ ते पहुती जीप उते वॾे अली गोर खान खोड़ो मिलियो साईं मशहूर शरीफ़ वारे रोज़े वारे साईं बादशाह न वॾनि उते मुलाक़ात थी कलाक तो अली गोर खान खोड़े चयो साईं हाणे असांखे दुआ जी इजाज़त असां वञूं पंहिंजे कमनि खे लॻो वॾेरा त साईं मशहूर शरीफ़ जे साईं फरमायुसि मदीने जे साईं जा गेप अलाए छा आहिनि मशहूर शरीफ़ वारे साईं जो गेप ॿुध मदीने जे साईं जो रब करीम फरमाए चुको आहे त वमा हुव अलल गैब बिदलील मुंहिंजो महबूब
गैब ॿुधाए न सफ़ा कुशादो असां हो लफ़्ज़ न चवंदासीं अदब वारा ओ बाल फरमायो सवनेरा रस्ते में ताईरी भत तलपियो हुई वो असां हवेली ते कराए चुकियो आहे वो पंहिंजो भत ताईरी खायूं सुभान अल्लाह अहिड़ियूं सैकड़ों लाखों ॻाल्हियूं हिकिड़ी साईं सखी नालो न साईं बादशाह साईं नालो न साईं बादशाह मूंखे उन्हारे कराची में वेठा से साईं मकबूल अहमद मेमन साहब नेशनल बैंक में साईं वॾो ऑफिसर कराची में तमामु वॾो ऑफिसर वेठा से पंहिंजे मुंहुं सां हूं त गॾु हूंदा आहियूं ख़लक हूंदी आहे मिलंदा आहियूं मूंसां 5-6 मुलाक़ातूं अथसि वेठे वेठे मां साईं तव्हांजो अहवाल हेॾो अदब था कयो तव्हां बाबा साहिब फ़क़ीर आहियो या तव्हां थियो चइसि मुंहिंजो बाबा फ़क़ीर हो तव्हांजी दरगाह शरीफ़ जो असां कोड़ा शहर जा ख्वाजा पोइ मां यूनिवर्सिटी में हलियो मूंखे इहो यादि आहे त बाबा मां सफ़ा सग़ीर आहियां साईं बादशाह जी मूं ज़ियारत कई आहे मूंखे कंहिं जलसे में या कंहिं दरगाह ते मूंखे नक्शो बि यादि न आहे चई मां नंढड़ो आहियां साईं बादशाह चई रोज़े ते कयूं कंदुनि बार झुकाई वेठा मूंखे दुदड़ो दुदड़ो इहो बचपन में यादि आहे पोइ चई मां नंढी दरगाह सुभान अल्लाह पोइ चई साईं वक़्तु गुज़रंदो वियो बाबा साईं गुज़ारे मां वॾो थियुमि कॉलेजनि में पढ़ियुमि यूनिवर्सिटियुनि में पढ़ियुमि मूंखे बैंक में नौकरी मिली घुमी फिरी 1994-95 में मां ऑफिसर थी खोड़ा शहर में नेशनल बैंक में नेशनल बैंक में तव्हांजो फ़क़ीर हूंदो हिकिड़ो मां चयो साईं उहो मूंखे यादि आहे 91-92 में असां ईंदा हुआसीं नंढा हुआसीं चयो साईं कहिड़ो मां चयो अब्दुल गफूर फ़क़ीर कलोड़ो बम्बाट फ़क़ीर चवंदा हुआसीं चयो साईं बराबरि उहो नेशनल बैंक में हो घाट जॾहिं तॾहिं मूंखे चए 94-95 में 96 में 97 में 98 में त साईं दरगाह हलो साईं दरगाह हलो साहब दरगाह हलो चए मां इनी स्टेशन के खड़ा ही गया दरगाह बाबा ये चवंदा आहिनि संगत में काफ़ी जैसे मूंखे चवंदो रहियो हिकिड़े ॾींहुं मजबूर थी पियो मां चयो भला हल दरगाह थी मोटी आयो मूं वरी छुटो 98 में बदली थी 99 में मां पहुतो कराची में अमड़ हुजे हिकिड़े ॾींहुं अमड़ जो त हिते ॿुधा थी त साईं मशहूर शरीफ़ वारे जो बचड़ो सखी नाले मिठो साईं जो प्यारो पुटु हिते कराची सचन में रहे थो पुटु मूंखे वठी आई मूंखे तकलीफ़ आहे असांजा मुर्शिद जो पुटु मूंखे वठी आई जैसे मूंखे बूट पातल चोराबा पातल पेंटूं शर्टूं जीअं पातुम साईं जो अंदर आस्थानो जे सभिनी माण्हुनि जो ॾिठम ढेर जुतियूं ॿार पियूं पहिरियों त हैरत हेतियूं जुतियूं छो थियूं हे माण्हू का थियो जे दर खोलियो अंदर जो सॼी कर जुती कंहिंखे कोन मां बूट सिधो जैसे पेंट शर्ट पातो सिधो साईं जो कुछ आदाब हूंदा आहिनि जैसे मूंखे आदाब जी ख़बर ई मां सिधो साईं सां गॾु मूंखे साईं विहारे मूंखे ॾाढो प्यार करे ईअं साईं को जॾहिं मूंखे ॾिठई त बाबा यादि आयो कोड़ा अची विया साईं खे चए साईं अम्मा सां साईं मिलिया दुआ फरमायूं ॿी ख़लक दुआ फरमायूं जहिड़ो मां आयुमि जहिड़ो न आयुमि हलियो कुझु 2-3 साल गुज़रिया साईं मशहूर शरीफ़ वारे जो चे फ़क़ीर साईं पीर फिरोज शाह क़िबला कासमी साहब पहलवान कोट वारे के मूंखे के वठी वियो मां जो हथ बैयत थी उते मां अदब सिखियो जुती लाइण बि सिखी ताज़ीम बि सिखी मोहब्बत बि सिखी अल्लाह वारनि जो रंग बि मूंखे लॻी वियो जैसे घुमी फिरी वरी मां सचल कोट अम्मा जो वरी मूंखे वठी आई साईं नाले सही बादशाह जे पर हिकु जे ॿ हुजे वरी मां सिधो अम्मा वटि साईं सखी साईं जे नाले सही बादशाह जीअं पतुम जुती मुबारक थी जीअं अंदर आयो जे साईं नाले सही बादशाह मूंखे परे घुमसी फरमाए
बुद्ध मदीने वाले साईं के गुलामन जो शान बड़े को से सकीना से फरमाया पुत्र है दिया सुभान अल्लाह शाह साहब मिली रहो न सुभान अल्लाह सही फिरोज शाह कासमी जो मुरीद थी आयो त शाह साहब मिली रहो न सुभान अल्लाह जैसे मुंडा को तई राजा वडी गया साईं के मुहवाली बन हुआ मुझी जिंदगी में भी मुलाकात पहली जेका करे में पेंट शर्ट के बूट सूटन में वरी अदब ने ठक मुके साईं जो जुमलो चयो मां समझी इते सब खबरदारी मदीने जे साईं के खुदा जो कसम खणी बुधा सुभान अल्लाह इन महफिल जी खबर काने खुदा की जात कसम आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जा साईं जिमल हिन जहान में आया त अम्मा साईं जी सजे पासे वारो धन्य मुबारक वरतम खबी न वरतो साईं के खबर तो मुझो भा रजाई पियो भी ही हिस्सो उन जो ही हिस्सो असां जो माना अदालत फरमाए मेहरबानी फरमायो सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेका गुलाम तमा वे कहीं वेठा हो खुदा जी जात जो कसम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनके दिसन सुभान अल्लाह पाण फरमायो त जेको मां तवा के कसम दिनो साहबा त कसम खणी ॿुधायो त इन महफ़िल इन ॻाल्हि लाइ आहे मूं इन लाइ कसम न ॾिनो त मूंखे तव्हां ते यकीन न आहे मूं इन लाइ कसम ॾिनो त जेका एहसान अज़ीम वारी जेकी विलादत वारी जे ज़िक्र तहवील वारी तस्बीह तहवील वारी तव्हां महफ़िल रचायूं मलायूं वेठा हो सुभान अल्लाह ऐं उन्ही महफ़िल ते अल्लाह फ़रिश्तनि जे मथां फ़ख्र पियो फरमाए सुभान अल्लाह त मुंहिंजे महबूब जा उम्मती मुंहिंजो ज़िक्र बि कयूं वेठा मुंहिंजे नबी जो शुक्र बि कयूं सुभान अल्लाह इन्ही कसम ॾियण जो इहो फ़ाइदो त ई क़यामत ताईं मुंहिंजा आशिक़ जेका महफ़िल मिलाद मल्हाईंदा सुभान अल्लाह मां तव्हांखे कसम खाए इन्ही शइ ते मोहर हणाई त सुभाणे के सुवाल कयो साहबा मल्हाईंदा सुभान अल्लाह विलादत जो ज़िक्र कंदा पाण में वेही ही जलसो कंदा जेको तव्हां ही जलसो करे रहिया हो तव्हां साहब ही कसम खणी छॾियो पोइ मञण वारा मञीदा न मञण वारा न मञ पर पोयनि लाइ क़यामत ते दलील ठही वई पोयनि लाइ क़यामत ताईं ॿियो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां फ़क़ीर हिन महफ़िल जो फ़ाइदो इहो आहे कि मुसीबतूं हिन महफ़िल में लही वेंदियूं लातादाद नेमतूं मिलंदियूं सुभान अल्लाह उन खां अलावा हिन महफ़िल जो फ़ाइदो उहो आहे जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान के अल्लाह हिकु दफ़ो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ اللهم صل على سيدنا وشفينا وحبيبنا وطبيبنا مولانا محمد وبارك وسلم عليه हिन महफिल में वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके फरमायो त अबू हुरैरा हिकड़ियूं अहिड़ियूं महफ़िलूं थी उन्हनि खे रब करीम जा मलाइक ॻोल्हींदा आहिनि सुभान अल्लाह उहे ज़िक्र जूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि उहे मिठनि मुर्शिदनि जे सुणनि
करामतुन इबादतुन महबूब अलैहिस्सलाम तस्लीम जे सनाउन जो कोई महफिल हुंदियूं उनते एकड़ा अल्लाह जा मलाइकिन वे आशिकिन वे अची उनन महफिल के जमीन मोटी आसमान पे घेरो कंदा वो जॾहिं वो जिक्र करे घर में ॻोठनि में महलनि में वतननि में माण्हू हलिया वेंदा आहिनि उहे फ़रिश्ता बि उथी सिधो अल्लाह ॾे हलिया वो अल्लाह करीम ख़बर हुजण जे बावजूद गेबनि खे ॼाणण वारो उन्हनि खां पुछंदो आहे त मलाइका काॾे विया हो मुंहिंजा मालिक सभु ख़बर थी महफ़िल ई ज़िक्र हो तो रब जो तुझे हबीब जो उते विया उते छा पिया चवनि मुंहिंजा मालिक उते तुंहिंजी रज़ा पिया पिननि तुंहिंजी जन्नत पिया पिननि तुंहिंजी जहन्नम को माफ़ी पिया पिननि तुझे महबूब जो सुन सुन खसलतूं आदतूं शान बयान पिया कनि ॿियो जैसे को जना महफ़िल पूरी थी ज़िक्र पूरो थियो मिलाद पूरो थियो त तोखो माफ़ी मिलंदी असां खे बख़्श इन्ही महफ़िल जे सदके इन्ही ज़िक्र जे सदके इन्ही महबूब जे सदके असां खे बख़्श सुभान अल्लाह त रब फरमाईंदो मलाइको कद गफरतु लहुम फअतैतुहुम मा सालू मूं बख्शो मान भी जेको मूंखे घुरियो मां ॾिनो मान सुभान अल्लाह पर हिकिड़ो मलाइका को मालिक तू त बख्शण वारो रब आहे तू त अता करण वारो रब आहे तू त पंहिंजे महबूब जी ज़िक्र विलादत ॿुधण ऐं पढ़ण वारनि जे मथां नेमतूं वसाए छॾियूं रहमतूं वसाए छॾियूं करम करे छॾियई पर हिकिड़ो उन्हनि में वांदो वॾो ख़ताकार अटकल करे थी जलसे में वेठो मकर करे जलसे में वेठो पर वो रोड से वञे पियो उनखे का महफ़िल सां गर्ज़ कान्ही ॾाढो बदकार हो बस ईअं कयूं वेठो मोहब्बत सां न वेठो रब फरमाईंदुसि त हुमुल कौम ला यश्का बिहिम जलीसुहुम जे कौम सा जे महफिल सा जे मुझे परवाने सा जे मुझे हबीब ने सुने जिक्र सा ही लगा पियो ही बैठो उन्हनि सां गॾु वेहण वारो उन्हनि जी ज़िक्र ॿुधण वारो कॾहिं मां बदबख्त थियण न ॾिठी सुभान अल्लाह जन महफिल सजाई उन्हनि सां ई गॾु हम जा मालिक गॾु हुयो से मां बख्शी छॾियो सुभान अल्लाह मां निभा के वो दाद वारो करे छॾियो सुभान अल्लाह ते याद रखजाए मुसलमान खालिक कायनात महबूब जे ज़िक्र के पंजो ज़िक्र समिझ सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गाल मुबारक शान मुबारक ॾियण मुबारक वठण मुबारक हलण मुबारक ज़बान मुबारक सबसे सिंगल या मुझ सुभान अल्लाह जना ओ महबूब जे हर अमल के पंहिंजे महबूब के पंहिंजो करार ॾिए थो त ख़ुदा जो कसम आहे वॾे में वॾी ॻाल्हि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक में फरमाई त जअलतु का ज़िक्रम मिन ज़िक्री फमन ज़करक ज़करनी सुभान अल्लाह त महबूब जेको तुंहिंजो ज़िक्र कंदो ॼण उन मुंहिंजो ज़िक्र करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह यादि रखिया त ही जेको ज़िक्र आहे ये अल्लाह जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह अल्लाह साईं हिकड़े दफ़े जॾहिं क़यामत खड़ी थींदी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हिकड़े बंदे खे सॾींदो हेॾिया मां बीमार थियो मूंखे पुछो छो न हुई मुंहिंजा मालिक तूं बेनियाज़ आहियो तूं कानो बीमार पाण पाड़े में फिरणो बीमार हुई
उनको जेकर पुछिया अज क़यामत जे ॾींहुं मां तोखे पंहिंजो पासो नसीब फरमाए। सुभान अल्लाह। वरी ॿिए बंदे खे सॾींदो हेॾिया मां अल्लाह खे बुख लॻी मूंखे मानी छो नथी आई चई मुंहिंजा रब करीम तूं त उञ खाऊं बुख खाऊं निंड खाऊं हर शइ खां पाक हयुल कयूम अल्लाह से फरमाईंदुसि फलाणे बुखे तोखे मानी घुरी जेकर उन्ही खे मानी ॾियां ॼण तूं उहा मानी मूं रब खे ॾिनी मां तोखे अॼु क़यामत जे ॾींहुं पंहिंजो पासो नसीब फरमाए। वरी ॿिए खे आवाज़ चवंदो हेॾिया मूंखे पाणी छो न पीआरी हुई साॻियो ई ज़िक्र थींदो मुंहिंजा मालिक तूं त पाक आहे अल्लाह से फलाणे दर खड़काए मंझंदि टाक जो हेड़ी बाहि में उञारो आयो तोखे पाणी जो ढुक घुरियो जेकर उन्ही खे ढुक ॾियां त इहो ढुक ॼण तूं मूं रब सुभान अल्लाह जेकर उनखे पाणी ॾियां थोड़ो मिठड़ो अॼु मां तोखे रब करीम पंहिंजी रहमत जो पासो नसीब सुभान अल्लाह। त याद कर मुसलमान रब करीम जे पानी के ॾियण खे पंहिंजो तो समझे बुखे के खारण के पंहिंजो तो समझे ॼण मूंखे ॾिनई बीमार के पुछण के पंहिंजो तो समझे ॼण मूंखों पुछे सुभान अल्लाह। महफिल मिलाद जे ज़िक्र के भी पंहिंजी ज़िक्र जी महफिल समझे सुभान अल्लाह। जेकर बीमार जी अयादत ते अल्लाह से राज़ी थे तो हिन ज़िक्र ए दुरूद जी महफिल ते राज़ी सुभान अल्लाह। वो जो न थे कुछ भी न था वो जो ना हो तो कुछ भी ना हो जान है तो जहां है जान है तो जहां है मदीने जो साईं आए तो सब कुछ है जेकर माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह इन्ही ज़िक्र के घटाइंदे इन्ही जे शान में कमी पेशी कंदे इन्ही के पासे ते कंदे खलक खुदा जी जे बे पासे वठी वेंदे त इहो तूं अल्लाह ते वठी वई इहो अल्लाह संगे नापसंद अल्लाह सही पसंद इनके तो करे त मुझे महबूब के मुझको जुदा न कर सुभान अल्लाह। ए जमीन आसमान जो ठाई पहिरियों पहिरियों उन्हनि नाला पंहिंजा लिखी त ज़मीन आसमान ये लो कलम ये सब शइ लुॾे पई ॾके पई जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह लिखी त पोइ सभु चुप थी विया हरी पिया थधा थी विया सुभान अल्लाह। हर शइ मिठड़े मदीने वाले साईं जो इस्म लिखी छॾी सुभान अल्लाह। ते जन्नत ते ज़मीन ते आसमान ते पतन ते जन्नत जे वणन ते मावन ते अज भी मन में चाय में झुड़ में मोहम्मद है अची तो बिए सुभान अल्लाह। मदीने वाले साईं खे एड़ी चढ़ी करे याद रखी छॾजा अबू लहब रुगो हिकड़ो ॾींहुं मिलाद कयो त मरण खां पोइ ख़ुशी नसीब थी जन्नत नसीब थी मिठड़ा पानी नशद अंगुर मो सोइबियत के जैसा आजाद जो हुक्म ॾिनई त भाइटे प्यारे जी ॼमण जी ख़ुशी नहीं थी तो आजाद जेकर उनके मरण खां पोइ सुमल जो उन लाइ भाग वारो आहे त तूं सॼी ज़िंदगी जेके मिलाद कनि त तुंहिंजा वारा ई न सुभान अल्लाह। हिकड़ो ॾींहुं अबू लहब को ख़ुशी कई आहे हिकड़ो पल तू 24 कलाक सॼा महीना सॼा साल सॼी ज़िंदगी फिदा लॻो सुभान अल्लाह तोखे इनाम न मिलंदो माल कुर्बान की थी दौलत कुर्बान की थी शुगर 600 800 भी सब दरगाह शरीफ मिलाद में अची तो पहुंचे तुझे यो ज़ाया है काफर जो ज़ाया बेअदब गुस्ताख जो ज़ाया न हो तू जेके गुण आगले तुझा ये खुदा जो कसम है कोड़न जो
अल्लाह साईं कदुर सुभान अल्लाह तुझे खर्चन जो तुझे वेहण जो तुझे थकजण जो तुझे वञण जो तुझे अचण जो तुझे ॾियण जो तुझे वठण जो तुझे रोइण जो तुझे मालिक जे इश्क में हथराई मथे खणण जो अल्लाह वटि कदुर सुभान अल्लाह अल्लाह साईं के हिन ज़मीन ऐं आसमान में मिठे में मिठी शइ उहा हिकिड़ी आहे मीलाद वारो साईं ये ज़मीन ते तुझो मस्ती उनी करे तो सही हे तुझो जंपर कुतू चलाकू अटल गुना सब मदीने जे साईं जे करे बर्दाश्त करनी हुई सुभान अल्लाह मां सदाई करंदो आ शिकलियूं नथियूं बदलजन सरदार जे करे नाराज़ हथ नथो थिए पर जे यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जे साईं जे करे दरगुजर तो सुभान अल्लाह दरगुजर तू असां हिकदम दरगुजर न कयूं अल्लाह साईं रोज दरगुजर सुभान अल्लाह छाजे करे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो सुभान अल्लाह कलमे शरीफ की बरकत जे करे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से इश्क जो पियो नहीं हो उनके आशिका हो उनको माशूका के जे माशूक मो विदु न कटजे एब न कटजे के जे माशूक की के शय में जी मुदाखलत न कजे आशिक चिड़ी को वो अल्लाह साईं उनते आशिका उनजे मिलाद मो विदु न कट उनजे मिलाद के यानी मां बरातिन मां उनजे मेहमानन मां विदु न कट ये जलसा मथे क्या रूहन कोई रसूलुल्लाह मिसाक नबी लमा आतीकुम मिन किताबि व हिकमतिन सुम्मा जाकुम रसूलुन मुसद्दिकुल लिमा मअक सुभान अल्लाह इस सच्चो तस्दीक के रसूल ही कौन सा गलत थी जाए लतो में नुन ईमान आ जाए वला तंसुरन मदद कजे सुभान अल्लाह सब नबी सब नबी जो जमाल हाजिर वरी वो दीदार क्या दर्शन क्या अर्शन में वरी मस्जिद अक्सा में सबन के कराए सबन के खदाए अंबिया के जेके ईमान वाला जेके मोमिन जेके समझन जा यो फजल कबीरा असातिया उन्हनि के उते गद के वर कई कराए मदीने साईं यार इमामत करे जे कयो दीदार भी ऐं मनो सुभान अल्लाह सभई अवलीन आखिरीन जो सरदार सभिन जो साईं असां जो सरदार अदो थी सुभान अल्लाह साईं इमाम की नमाज पढ़ अज तू भी अवलीन आखिरीन जो सरदार मनीस को हाज़िर नाज़िर मनीस को नूर रब जो मनीस को महबूब रब जो मनीस को वही युवा वाली ज़बान मुबारक मनी को जिब्रील अदना गुलाम का मनी को खुदा जो कसमा मुखे पक्का पड़े रब करीम में तो जो हशर तो जो नशर तो जो महशर मदीना साईं की शफाअत से बेड़ा पार दूसरा ते ये साईं गई मीज़ान ते ये साईं गई हौस ओज़त ते ये साईं गई जन्नत के दरवाजे ते ये अंदर सुभान अल्लाह ये जिंदगी मुख्तसरा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत से तर्जुमो पढ़ कुरान जो मिलाद कर दुरूद पढ़ नमाज पढ़ साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह को इश्क को बस तुझे जीवन जो मकसद हल सुभान अल्लाह इन्नी मोहब्बत को सा को चारो कोंती को रस्तो कोंती को घस कोंती को शॉर्टकट कोंती को लॉन्गकट कोंती जेकरा घस अथई तो मदीना साईं की मोहब्बत मिलाद शरीफ कर बरकत अल्लाह यानी कर बरकत नहीं सुभान अल्लाह ये उन्हनि जा दस थी जेके रब करीम में अंदर फना सुभान अल्लाह
अकाबरीन अहले सुन्नत जा दस्ती, औलिया किराम जा दस्ती, उलमा किराम जा दस्ती, हर सदी जे मुजद्दिद जा दस्ती, सुभान अल्लाह, हर सदी जे इमाम जा ये दस्ती, साहबा किराम जा ये दस्ती। सुभान अल्लाह, रब करीम जो भी हो दस्ती साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से खुश थी थे, वो ज़ात पाक तो ते राजी थी, सुभान वो अल्लाह, तो सा राजी थी, दुनिया तो सा रिस सुभान अल्लाह, अल्लाह से असांजो चवण कबूल आमीन, ऐं तव्हांजो ॿुधण कबूल फरमाए। आमीन, अल्लाह करीम ये महफिल मिलाद तुझे कर्जन मर्जन तकलीफुन वबाउन आफतुन कि कराची के समुद्र में अंदर घर ये तुझी हाज़री तुझा बेड़ा पार, ये तुझी हाज़री ये कितादा सोने के अख लगाए दी साईं नहीं सुभान अल्लाह, ये तुझी अल्लाह को लो महफूज में जेको हेरे होरे कुछ लिखल आहे तो सही करे छॾे। सुभान अल्लाह, हाँ अल्लाह से तुमने आज कबूल फरमाइयो तव्हां के सभिन के जेके आस्थान रसूल आयो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी दरगाह आज़म मशहूर शरीफ ते 101 साला जश्न ईद मिलादुन नबी सुभान अल्लाह, बेशक, उहे वथान मुबारक उहा दरगाह मुबारक साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आबाद फरमाई। सुभान अल्लाह, सभिन के सुनियुन के आशिकन के गैब दा नबी मञण वारन के महत्व दी दावत भी ॾियां थो। उते हंधा कोन्हे, उते रिलूं कोन्हनि, उते पिड़ थी मदीने वारे साईं जी आमद जो पयो हल उते उते हलंदो रहंदे खुदा जो कसम मदीने शरीफ पुॼी उते इंशाअल्लाह ताला तोखे सुबुह जी दुआ में अख में हिकिड़ो घोड़ो ईंदो, सुभान अल्लाह, तूं तोखे अख में जेको घोड़ो ईंदो वो अल्लाह जे हबीब जी मोहब्बत थी सुभान अल्लाह, उन्ही घोड़े जो मथा रब करीम तुझे हुन तराज़ू में विझई ऐं हेॾो हिननि खे टंगे पी वई एॾो करो सुभान अल्लाह, सो उहा तोखे दावत बि आहे। उते को हिकिड़ो झिकड़ो अची वई त हितां शहर नौशहर जा ॿिए शहरनि जा दुनिया जे माण्हुनि जा धिका माफ़ सुभान अल्लाह, उते तूं अच तोखे उन पिड़ जी मां दावत थो ॾियां, महबूब जे मीलाद जी दावत थो ॾियां, मशहूर शरीफ वारे साईं जे आस्थाने मुबारक चुमड़ी ऐं हाज़री जी तव्हां सभिनि खे दावत अल्लाह से तव्हांजो अचण वेहण ॿुधण ऐं हे गोॾा बनी विया कबूल मक़बूल फरमाए।